पानामा पेपर्स पाकिस्तान के अमीर हुक्मरानन के वाइको कयो। ब्रॉडशीट मामले ते अमीर हुक्मरान ॿीहर वाइका थिया। वज़ीर आज़म इमरान खान जो ट्वीट चवे तो ब्रॉडशीट सबब अमीर हुक्मरानन जी मनी लॉन्ड्रिंग साम्हूं आई आहे। अशरफिया इंकशाफन के इंतकामी कार्रवाई चई पाण के लिकाए नथो सघिजे। सिंध हाई कोर्ट में सिंध में गैस की खोट खिलाफ दरख्वास्त ते ॿुधणी। अदालत पारां ओगरा चेयरमैन SSGC ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी। MD सुई गैस के ईंदड़ ॿुधणी ते जवाब जमा कराइण जो हुकुम। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त सुप्रीम कोर्ट सुई गैस बाबति तफ़सीली फ़ैसिलो ॾेई चुकी आहे। आला अदलिया जे हुकुम जी रोशनी में जाइज़ो वरितो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 55 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 10,772 ताईं पहुतो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,123 नवां केस ज़ाहिर। फॉल केसिस जो अंग वधी 33,102 थी वियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप के 5वीं आईनी तरमीम ज़रिए हटाइण जो ठहराव मंज़ूर। नायब सदर माइक पेंस पारां आईनी तरमीम ज़रिए ट्रंप के हटाइण खां इनकार। नायब सदर माइक पेंस जो चवणु आहे त 5वीं आईनी तरमीम ज़रिए सदर के हटाइण ग़लति रवायत हूंदी। PDM लोरालाई में अॼु सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। जलसे जा इंतज़ाम मुकम्मल। मौलाना फज़ल रहमान ॿिया अॻवान जलसे में शिरकत कंदा। मुख़्तलिफ़ शहरनि में कारकुननि जे पहुचण जो सिलसिलो जारी। अल्ताफ़ जिस्कानी क़त्ल केस जे नामज़द जवाबदार जी ज़मानत रद्द। दहशतगर्दी तोड़ अदालत खलील उर्फ़ भोलू खानज़ादा जी ज़मानत रद्द कई। भोलू खानज़ादा पारां पेश न थियण ते संदसि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। क़ौमी टीम के बॉलिंग कोच वक़ार यूनिस चयो आहे त कोरोना वायरस सबब न्यूज़ीलैंड में सूरत हाल ख़राब हुई। बॉलरनि ॾुखियुनि हालतुनि में सुठी कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। असांजो ध्यानु वर्ल्ड कप ते आहे। पीर जे ॻोठ भरिसां ॻोठ हादिल शाह में मासूम ॿारड़ी मोनिका लाड़क खे वहशत जो निशानो बणाइण खां पोइ बेदर्दीअ सां क़त्ल कंदड़ असुल जवाबदारनि जो पतो पुलिस न लॻाए सघी। DNA टेस्ट लाइ नमूना जामशोर लेबॉरेटरी उमाणिया विया। शक जे बुनियाद ते वधीक 2 ॼणा गिरफ़्तार। मोनिका जे वारसनि जो चवणु आहे त SSP पारां वाक़ई जांच लाइ 3 धारदार टीमूं जोड़ी वयूं। शेख बिरादरी जो चवणु आहे त लाल बख्श शेख गिरफ़्तार न पर पाण मुरादो पुलिस आॾो पेश थियो आहे। हू मोनिका जे केस में मुलवस न आहे। DIG सखर फिदा मस्तोई क़त्ल थियल नेंगरी मोनिका लाड़क जे घर पहुतो। पोयरनि सां ताज़ियत आहे। DIG सखर जो चवणु आहे त वाक़ई जी घणरुखी जांच हलंदड़ आहे। 9 शकी माण्हुनि जा DNA लाइ जुज़ा वरिता विया आहिनि। जैकबाबाद के सिटी थाने भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो। जवाबदार फरार। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। जामशोर जी बाबडा कॉलोनी भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में पीरसन मारिजी वियो। घोटकी वेझो ॻोठ गुलण लिगारी में मेणबती मां घर के बाहि लॻी वई। 4 वरियनि जी ॿारड़ी नसीबा लिगारी सड़ी फोत। घर में कोराम मतल। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में गैस की लोड शेडिंग और घट प्रेशर जो आज़ाद बरक़रार। रहवासी परेशान। इंतजामिया आगू निंड सुतल है। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो, नवाबशाह, खैरपुर, मीरपुर खास ऐं सांगड़ समेत 2 शहरनि में गैस की लोड शेडिंग और घट प्रेशर सबब रहवासी गणती में वकोड़जी विया। रद बचाव में ॾुखियाई। रहवासी आला इख्तियारनि खे अपील कई है त फौरी तौर ते नोटिस वठी गैस की लोड शेडिंग ते बुंजो रही परेशानी ख़त्म कई वञे।